समूरी सिंध जी फतेह आहे, समूरी सिंध जी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। छा चवंदव हिन एज़ाज़ी तक़रीब में तव्हां विया, तव्हांखे एज़ाज़ मिलियो ऐं कीअं पियो लॻे तव्हांखे? पहिरीं त पूरी सिंध जी तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां जेके मूंखे हमेशह दुआऊं ॾियनि था ऐं प्यार कनि था। ख़बर त मज़े जी ॻाल्हि इहा आहे त को मूंखे अम्मा चवंदो आहे, को अम्मी चवंदो आहे, को जीजी चवंदो, को आपा चवंदो, ॾाढी ख़ुशी थींदी आहे। पर उन सां गॾोगॾु जॾहिं वरी हेॾो वॾो एज़ाज़ त हू हुनखे चार चंड लॻाए छॾींदो आहे, पंहिंजे सिंधी में चवंदा आहियूं। तो ज़ाहिर आहे सुठी ॻाल्हि आहे। ऐं आउं त इहो ई चवंदसि त जेकॾहिं हक़दारनि खे पंहिंजी ज़िंदगीअ में हक़ मिली था वञनि त हुननि खे वरी वापसि जवानी हिन ख़ुशीअ में अची थी वञे जीअं मुंहिंजी आहे। अलाह तव्हांखे हमेशह ईअं ई ख़ुशि ऐं जवान रखंदो। बिल्कुलु ईअं ई आहे। यकीनन सॼी सिंध जे लाइ मान आहे जीजा, ऐं सॼी सिंध जे लाइ फ़ख़ुरु आहे तव्हांखे इहो अवॉर्ड मिलणु। हिन वक़्तु सॼी सिंध तव्हांजे गीतनि में झूमी रही आहे। त तव्हां ॿुधाइजो, पंहिंजी ज़िंदगी जे बारे में ॿुधाइजो, कीअं हिन सफ़र जो आगाज़ थियो, कीअं सिलसिलो इहो हलंदो रहियो, ताकी जेके असांजी अचण वारी नस्ल आहे उहे बि इन्हनि शयुनि खे ॾिसी करे तव्हांखे फॉलो करे सघे। हीअं त बिल्कुलु चारई रस्ता खुलियल आहिनि, आसानियूं आहिनि। मीडिया जो ज़मानो आहे, अॼुकल्ह हर हिकु माण्हू जे हथ में मोबाइल हथ में आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे इलाही आसानियूं आहिनि। जंहिं ज़माने उन ज़माने में एतिरी अवेयरनेस कोन हुई, पर अलाह साईं मदद कई ऐं असां पंहिंजी हिमत कोन छॾी। जेतिरी हुई उन सारो असीं कोशिश करे इन मंज़िल ते ज़रूरु पुॻासीं। पोइ इन में असांजे लाइ वॾो जेको क्रेडिट ॾींदसि त उहो PTV आहे, रेडियो पाकिस्तान आहे, पोइ कल्चर आहे। ही जेके इदारा आहिनि इन्हनि जी ख़िदमत कई, इन्हनि खे अॼु ॾींहुं सुधो आऊं त इहो ई चवंदी आहियां मुंहिंजा घर सही, ही मुंहिंजो घर, छो जो इन्हनि ही मुंहिंजी सुञाणप आऊं इन्हनि जी सुञाणप आहियां। ऐं हिननि जे थ्रू ई ही सॼो जेको बि रंग आहे, तो मूंखे जीअं तव्हां ॾिसो कल्चर वारे ॾींहं ते अक्सर करे तव्हां चैनल्स वारा जेके बि आहियो उहे चवंदा तव्हां त पूरो कल्चर गॾु खणी था घुमो। त इहो बि मुंहिंजी ॻाल्हि आहे, तव्हां मूं पंहिंजे कल्चर खे प्रमोट कयो आहे ऐं मूंखे उनजे करे पूरी सिंध, पूरो मुल्क, पूरो वतन जेका मोहबत ॾिए थो, चाहे आउं कहिड़े बि सूबे में हुजां, कहिड़ी बि जॻह ते हुजां, मुल्क अंदरि ॿाहिरि जिथे बि हुजां, मूंखे माण्हू मोहबत ॾियनि था। इहा वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ। ऐं बाक़ी आयसि अहिड़े वक़्तु जॾहिं PTV जा चारई दरवाज़ा बंदि हूंदा, कंहिंखे इजाज़त, पखी खे बि इजाज़त अंदरि भटकण जी। इन ज़माने में इहा हिकिड़ी असांखे फतह मिली अलाह जे तरफ़ां, त इहा हिकिड़ी माना अॻियां रोशनीअ जो रस्तो असांखे नज़र आयो, अॼु उन रस्ते ते आया आहियूं असीं। अच्छा जीजी, अॼु तव्हांखे माशाल्लाह एॾो ख़ूबसूरत ऐं सुठो अवॉर्ड मिलियो आहे, एॾे एज़ाज़ सां नवाज़ियो वियो आहे। कुझु असांजा फ़नकार जेके हाणे मार्केट में अचनि था, थोरी मिक्सिंग कराए पंहिंजे वॉइस जी ऐं फेमस थी वञनि था, उन्हनि में हेॾी मस्ती थी वञे थी, तव्हांजे लाइ असीं हाणे छा सम्झूं? तव्हांखे त अवॉर्ड मिलियो आहे, हू त माशाल्लाह कुझु कनि बि नथा, पोइ बि फेमस बि था थी वञनि ऐं उन्हनि में मस्ती थी अची वञे। तव्हांखे माशाल्लाह एॾो सुठो अवॉर्ड मिलियो आहे, सदारती अवॉर्ड मिलियो आहे, छा चवंदो तव्हांखे असीं हाणे किथे ॾिसंदासीं? आऊं उहा ई आहियां जहिड़ी हुयसि, बिल्कुलु हिन में को चेंज न आहे। इनखे सिंग न लॻण खपनि, इहे पाण सिंधी में चवंदा आहियूं त सिंग लॻी विया, इहे सिंग न लॻण खपनि। छो जो कुझु फ़नकार जेके अॼुकल्ह अचनि पिया उन्हनि में सुठा बि आहिनि नेचर वाइज़, जिन इहो आहे सुञाणप सीनियर जी, जूनियर जी। ऐं बाक़ी कुझु जंहिं हू बाब कमाईअ ते अची था वञनि त पोइ हाणे हुननि जी मर्ज़ी आहे।